पाकिस्तान पीपल्स पार्टी मिनाटी विंग के अगवान अंबियो भील और संदस बरादरी से जिला सदर चाचा अली अकबर जमाली साहब, जिला जनरल सेक्रेटरी दादा गुलाम शाह लगारी साहब, मेंबर सिंध काउंसिल अब्दुल फताह जमाली साहब और पार्टी वर्करनि बर स्टाफ सकन बरसात शिव मंदिर में दिवाली जो त्यौहार मनायो। अंबियो भील चंदूमल और संदस बरादरी तरफा पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान जो गुलाब जूं पत्तियों निशावर करे इस्तकबाल किया वियो। सिंध की रवायत मुताबिक अगवाननि खे अदरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। अंबियो भील पारां पार्टी अगवाननि जी आरती उतारण खां पोइ तिलक बि लॻायो वियो ऐं महिमाननि खे आजाणो पिणु ॾिनो वियो। उन मौक़े ते जिला सदर चाचा अली अकबर जमाली चयो त जीअं इंडिया में कांग्रेस पार्टी आहे जेका मुस्लमाननि खे रोज़त ॾींदी आहे, ईअं ई पाकिस्तान में वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी ई आहे जेका हिंदू भाउरनि सां हर ॾुख सुख में गॾु हूंदी आहे। जिला जनरल सेक्रेटरी दादा गुलाम शाह लगारी चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि सदाईं हिंदू भाउरनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदो हो ऐं हाणे बि चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं पार्टी वर्कर हिंदू भाउरनि सां ॾुख सुख में गॾु हूंदा आहिनि। मिनाटी विंग ज़िले जे अॻुवान चंदूमल ॾियारी मुतलिक़ तफ़सील सां आगाही पिणु ॾिनी। ख़ुशियुनि जा ॾियारा आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हक़ीक़त आहे त हिंदुस्तान में कांग्रेस लिबरल पार्टी हुई ऐं हिते पीपल्स पार्टी आहे जॾहिं खां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हुनजो बुनियादु विधो आहे। पर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां क़ुवतनि सां इन लिबरल पार्टियुनि खे हमेशह मंज़र तां हटाइण जी कोशिशि थी आहे, चाहे कांग्रेस हुजे चाहे पीपल्स पार्टी हुजे। त हुते बि मुसलमाननि जी उते ओतिरी इज़त आहे जेतिरी हिते असां हिंदुनि जी पीपल्स पार्टी में इज़त आहे। बिलावल साहब उनखे जिला बख़्शी आहे, बिल्कुलु जिला बख़्शी आहे, पर ही पीपल्स पार्टी जे मंशूर में पंहिंजो शामिल आहे। ऐं भुट्टे साहब बि जा जेके किरदार आहिनि कारनामा आहिनि, उनखां पोइ शहीद राणी जेके पंहिंजो अक़लियतुनि जी सीटूं रखियूं या उन्हनि खे इज़तूं ॾिनियूं या उहिदा ॾिना, सो ऐं बिलावल साहब उन बेशक जिला बख़्शी आहे, पाण शिरकत कई अथनि बनफ़्से नफ़ीस, उहो चाहे हिंदुनि जो हुजे चाहे क्रिश्चन जो हुजे त या सिख हुजनि। त पीपल्स पार्टी हमेशह मिलाए जुलाए लफ़्ज़ अक़लियत वरी बि अचे थो हिते, त उन्हनि जी मालिकी बि कई आहे, परगोर बि कई आहे। ऐं बिलावल साहब जा अखर मूंखे यादि आहिनि जॾहिं के मंदर ते हमिलो थियो घोटकी में या किथे, त बिलावल साहब चयो त बाबा कंहिं बि मंदर ते या कलीसा ते जेकॾहिं हमिलो थींदो त मां ईअं सम्झां थो त इहो बिलावल हाउस ते अटैक आहे। इन खां वधीक लफ़्ज़ कोन्हनि साईं, इन खां वधीक के बि लफ़्ज़ न आहिनि। जीअं में जायूं ॾिनियूं आहिनि ऐं इहा बि ॻाल्हि मञणु जहिड़ी आहे त अक़लियतुनि निभायो आहे। अग लगी बरखत को जलने लगे पात, तू क्यों जले रे पंछी जब परन है तेरे साथ, अल खाए इस बरखत के कीने कीते पात, अब कबीरा धर्म है तेरा जल जा इसी के साथ। असांजो चेयरमैन कायद जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं खां मोहतरमा 27 अगस्त ते शहीद थी, उनखां पोइ पाण जॾहिं सियासी तरह ते अची पंहिंजी पार्टी जूं वागूं संभालियूं ऐं पॉलिटिकल कदम में अॻिते हलियो, उन ॾींहं खां वठी उन हिकिड़ो अहसासु ॾियारियो असांखे त जेके हिंदू बिरादरी जा आहिनि उन्हनि खे तव्हां मिनारिटी या अक़लियत न पर हिंदू बिरादरी सम्झो ऐं हुननि जे टोटल दुख सुख में तव्हां शामिलु थियो। ऐं उन खां अॻु में बि असांजे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो फ़लसफ़ो आहे त पीपल्स पार्टी जो इहो मतभेद आहे त तव्हां कॾहिं बि कंहिंखे इहो न महसूसु करायो त हीअ का अक़लियत आहे, पर हीअ हिंदू आहिनि ऐं पीपल्स पार्टी हुननि जे हर दुख सुख में शामिलु रही आहे। असां अॼु उहो ई पंहिंजो उन क़ाइद जो फ़लसफ़ो ऐं प्रोग्राम खणी हिते अची पंहिंजे हिंदू बिरादरी सां उन ॾियारी जे ॾिण में शामिलु थिया आहियूं ऐं हुननि जी असां ख़ुशी जेका आहे असां पंहिंजी ख़ुशी महसूसु करे उहा ख़ुशी मल्हायूं था। ऐं मूंखां विसरी वियो पंहिंजे स्टेज जा फ़राइज़ ॾींदड़ भाउ मोहम्मद आलम जमाली जंहिं ॾाढे सुठे नमूने सां पंहिंजे स्टेज जा फ़राइज़ ॾिए पियो। जेके बि दोस्त आहियो थोरो ई पुरौनक ऐं पुरवकार प्रोग्राम आहे, तव्हां सभिनी खे ॾियारी दीवाली दीपावली जो मुबारक।